इब्न असाकर में हज़रत अबू दरदा खां रिवायत है तो बैतुल मुक़द्दस जी फ़तह खां पोइ हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु शाम जे शहर दारियाबी में रिवायत मुताबिक़ हलब जे शहर में भी रहंदा हुआ। हिकु राति ख्वाब में हज़रत बिलाल रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायस मा हाज़िहिल जफ़अतु या बिलाल अमा अन्न लक अन तज़ूरनी, ऐ बिलाल ही कहिड़ी जफ़ा आहे, छा मुंहिंजी ज़ियारत लाइ नथो अची। बिलाल ख्वाब ॾिसण खां बाद जीअं सुजाग थियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़म में विछोड़े में रोईंदे सवारी ते चढ़ी मदीने पाक ॾांहुं हलियो। जॾहिं मदीने शरीफ़ पहुतो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ब्र अनवर मुबारक जी ज़ियारत कयईं ऐं उते ज़ारो क़तार रुनो रोईंदो रहियो ऐं उते हसनैन करीमन रज़ी अल्लाह ताला अन्हु अलैहिस्सलाम जन आया ऐं हज़रत बिलाल उन्हनि खे भाकुर पाए मोहबत ॾेई प्यार ॾेई उन्हनि सां वेठो ऐं हसनैननि करीमनि उनखे चयो त ऐं बिलाल तूं उहा आज़ान ॿुधाए जेका बाबा साईं नाने साईं जे ज़माने में ॿुधाईंदो। जॾहिं हसनैन करीमनि बिलाल खे चयो आज़ान जे लाइ त बिलाल आज़ान चई। जॾहिं बिलाल आज़ान शुरू कई त माण्हू मदीने में रोइण लॻा, रिहाट पइजी वियो ऐं जॾहिं अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयईं त परदेदार औरतूं बि घरनि मां निकिरी आयूं, रोइण लॻियूं ऐं उन्हनि इहो सम्झो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विसाल बाद वरी वापसि आया आहिनि। ऐं मदीने वारा इन ॾींहुं एतिरो रुना जो कॾहिं मदीने वारा एतिरो कोन रुना। हिन किसे मंझां इहे ॻाल्हियूं साबित थियनि थियूं त अवल में ख्वाब में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करणु वाक़ई बि संदनी ज़ियारत करणु आहे, छो त शैतान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत अख़्तियार करे न ईंदो कॾहिं बि। ऐं ॿियो त मदीने पाक ॾांहुं उहो अचे थो जंहिंखे पाण घुराइनि था। टियों मदीने में ख़ासि महबूब अरबी जे दीदार जे शौक़ में अचणु बिदत न आहे, पर हज़रत बिलाल ऐं ॿियनि असहाबनि जी सुन्नत आहे। जीअं बिलाल शाम मां आयो, हज़रत उमर फारूक हज़रत काब अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾोराहे सफ़र खां सोणे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जी तमन्ना खणी आया ऐं रोइण आशिकनि जो ॾाज आहे। जीअं बिलाल जी ॿांग ॿुधी हबीबनि जो ज़मानो यादि करे सारे मदीने जा माण्हू रोई वेठा। अॼु पिणु अखड़िन सॼण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बसि न कनि, संदी सिक पिरी लोक ॾिठे न लहे।